मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हाणे इंसान जी फितरत में कहिड़ी कहिड़ी शइ आहे? इंसान जी फितरत में हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अगरि ॾाढ़ी मर्द खे अचे थी न त ख़ुदा रखण जो हुकुम ॾिनो आहे। इहा ई ॾाढ़ी औरत खे छाजे खां नथी अचे? औरत बि त इंसान आहे। ॻाल्हि जिन में आई न, औरत खे छाजे खां नथी अचे? भला औरत खे इन करे नथी अचे त औरत लाइ मुनासिब न आहे त हो चेहरे ते ॾाढ़ी रखी, त शैतान जो त हिन क़ौम खे बिगाड़ींदुमि, हिन इंसान खे बिगाड़ींदुमि। जंहिंजे करे मां ज़लील थियो आहियां, इन खां पंहिंजो असुली जेकी कंडीशन आहे न उहा ख़तमु कराईंदुमि। हिननि जे अंदरि फ़र्क़ु जेको आहे बयानु थींदो ई न त ख़बर ई न पवंदी कहिड़ो मर्द आहे कहिड़ी औरत आहे। ॾाढ़ी जेकी आहे इस्लाम जे शियार मंझाई 1,24,000 पैगंबर सभिनी खे सुनत ॾाढ़ी मुकमल खे ॾाढ़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 शयूं ए इंसानो इंसानी फितरत मां आहिनि। 5 शयूं इंसान जी फितरत मां आहिनि। सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾाढ़ी जो छॾणु हे इंसान जी फितरत मां आहे। अहिड़ी तरह नेहनि जो कटणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जी फितरत में आहे। ऐं अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ वठणु इंसान जी फितरत मां आहे। बगल जा वार वठणु इंसान जी फितरत मां आहे। ऐं अहिड़ी तरह तोहर जंहिंखे असां ख़तनो बि चवंदा आहियूं, इन जो कटणु हे इंसान जी फितरत मां आहे। यानी ऑटोमेटिक इहे शयूं इंसान खे इन खां परे करणियूं आहिनि। हे इंसान जी नेचुरल न आहे जो इंसान एॾा सारा नेह रखे जो कि जानवर जा नेह हूंदा आहिनि। हे असां वटि काफ़ी जेको डिज़ाइन आहे शो लॻियूं पिया आहिनि न, नौजवान वॾा वॾा नेह था रखनि। हाणे हे वॾा जेके नेह रखनि, हे ॿुधायूं छाजी सिफ़ात आहे? हे इंसान जी सिफ़ात बिल्कुलु न आहे। हे कंहिं कुतनि ॿिलनि गाबनि घोड़नि जानवरनि जी सिफ़ात आहे। त इंसान जी नेचुरल में इहा शइ अचे थी त इंसान जी सिफ़ात में इहा ॻाल्हि अचे थी इंसान नेह पंहिंजा कटींदो, पोइ चाहे उहा औरत हुजे या मर्द हुजे। हे तमामु इंतिहाई मर्द जेको आहे न, हे ज़्यादा औरतुनि जे अंदरि आहे। त वॾा वॾा नेह जीअं की मां अञा थोरो सख़्तु बयानु कयां त जीअं अमूमन कुते जा नेह वॾा हूंदा आहिनि न, यार अमूमन जानवर खे इहे शयूं हूंदियूं आहिनि न। ओ कुतनि खे त बिल्कुलु तमीज़ न आहे। छाजे करे त कुतो हाणे नेह कटनी खणी करे पिया नेह कटींदो, यानी उनजे अकुल ऐं उन शऊर खां इहा ॻाल्हि बिल्कुलु परे आहे। उनजे शऊर खां ॻाल्हि ई परे आहे। त हो जानवर आहे, उनखे तमीज़ हिकिड़ी क़िस्म जी आहे ई न। उहो जेकॾहिं अगरि रस्ते ते पेशाब करे त कोई उन मथां लेबल आहे ई न। उहो जेकॾहिं पंहिंजे ओघनि न ढके त जानवर ते कहिड़ो आहे यार, आहे ई हिकिड़ो जानवर न। पर कोई मुस्लमान जेको आहे अकुल वारो थी करे, सम्झ वारो थी करे ऐं रस्ते ते जेको आहे पेशाब करे, माण्हू बि जेको आहे गुज़ुर कनि रस्ते मां मुराद हिकिड़ो ओट वारो, उनजी मां ॻाल्हि नथो कयां, पर माण्हू ने मुंहुं करे पेशाब करे त माण्हू छा चवंदा यार हे सफ़ा को बेवकूफ़ आहे, या बेवकूफ़ आहे या मोचड़ा थो घुरे। यानी ॻाल्हि इहा ई आहे न। यानी मालूम थियो त ॾिसो हिकिड़े पासे जानवर आहे, पर जानवर खे कंहिं क़िस्म जी काई तमीज़ न आहे। गॾु हुजे रस्ते ते पेशाब करे टेंशन न आहे, गॾु मस्जिद जे दरवाज़े ते ॿाहिरां पेशाब करे टेंशन हुते आहे ई न, लेबल आहे ई न। कुतो को पेशाब मस्जिद जे दरवाज़े ते करे त माण्हू छा चवंदा यार कुतो आहे न, जानवर आहे, हिनखे कहिड़ी तमीज़। पर तव्हां ॿुधायो कोई इंसान अची करे मस्जिद जे दरवाज़े ते पेशाब करे त माण्हू कुटींदसि न। अगरि उहो चवे त यार कुते पेशाब कयो, उनखे कुझु न चयो, मां पेशाब कयो, माण्हू चवंदा यार खोपड़ी तूं पंहिंजी जेको सिधी कर। उहो कुतो आहे, हुनखे अकुल शऊर बिल्कुलु न आहे। तोखे ख़ुदा अकुल शऊर ॾेई करे दुनिया तरफ़ मोकिलियो आहे। त अहिड़ी तरह नेहनि जो कटणु हे इंसान जी फितरत मां आहे। इंसान खे पंहिंजी तरफ़ माइल कंदी आहे। इन जा दुनिया जे अंदरि ई ज़्यादा नुक़सान न थियनि। दीन खे छॾे करे ॾियूं न, ईअं दुनिया जी जेकॾहिं असां क्वालिटी बयानु कयूं त इन में बि काफ़ी जेको आहे, इन में बीमारियूं जेको आहे वॾनि नेहनि सां फैलिबियूं आहिनि। छो त इन ई बंदे सां हिकिड़े हथ सां बंदो खाए थो, इन ॿिए हथ सां बंदो पंहिंजी सफ़ाई थो करे। त हे हथ खां कहिड़ो परे आहे? को परे आहे छा? भला मानी में अमूमन 2 हथ इस्तेमालु थींदा आहिनि। को अहिड़ो बंदो हुजे जेको चए साईं केतिरी ताक़त मां हिकिड़ो हथ सां जेको आहे मानी खाईंदो आहियां, पर अमूमन मानी जे अंदरि खाइण पीअण जे अंदरि 2 हथ जेको आहे इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं इन मां ज़्यादा बीमारियूं उथंदियूं। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु कौल फेल जे अमल जे अंदरि केतिरी भलाई रखियलु आहे। भलाई रखियलु आहे न साईं।
त हे इंसान जी फितरत मंझि आहिनि। नेहनि जो कटणु, नेहनि जी घटि में घटि जेकी तादाद आहे इहा सफ़ा जेकॾहिं कोई ब्लेड बि नथो मिले ऐं कोई बि जेको आहे नेह कटणी नथी मिले, घटि में घटि उनजी तादाद 40 ॾींहंनि ताईं बयानु थी वई आहे त 40 ॾींहंनि ताईं वधि में वधि, घटि में न वधि में वधि जेकॾहिं सफ़ो को औज़ार नथो मिले 40 ॾींहंनि ताईं जेकॾहिं अगरि कंहिं बंदे न कटिया त हाणे मथे जेको अगरि 41 ॾींहं बीहजी वियुसि न त हाणे हिन जे लाइ हराम अमल आहे। हाणे शरीर शक्ति इख़्तियार कई आहे त हाणे हिन सां कोई क़रीब खाए बि न। लास्ट टाइम जेको नेह कटण जो वॾे मोॾो 40 ॾींहं, अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ ऐं बगलनि जा वार बि वठण जो इहो ई सेम टाइम अथव। बहितर आला बहितर इहो आहे त हफ़्ते में बंदो पंहिंजो नेह बि कटे ऐं अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ बि वठे। हफ़्ते खां जेकॾहिं अगरि मथे ठीकु आहे, 2 हफ़्ते में कोई टेंशन न आहे। कोई एतिरो जेको सुस्त आहे सफ़ा ठीकु आहे, 20 ॾींहंनि जे अंदरि इहो पंहिंजो कमु फारे करे छॾे, हर 20 ॾींहंनि जे अंदरि सफ़ाई करे। पर इंतिहाई दर्जे जो सुस्त आहे, पोइ बि शरीर ॿुधाए थो हाणे 40 ॾींहं खां मथे कंहिं क़िस्म जो कोई गुंजाइश आहे ई न। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हर हिकु कौल फेल जे अंदरि इंतिहाई फ़ाइदो रखियलु आहे। हाणे जेकर इन शयुनि खां फ़ाइदो असां न वठंदासीं ऐं चवंदासीं छॾे ॾे यार, हे जेको मौलवियुनि जो पंहिंजो ज़हन अलाए ख़राबु अलाए छा था चवनि, हे हेॾा सारा माण्हू नेह रखंदा अचनि था, नेह जे अंदरि हुस्न आहे, त पोइ मां ॻाल्हि ॿुधायां इहा शरीयत न आहे, इहो इंसान जो अकुलु आहे। इहो इंसान जो अकुलु आहे। मां अक्सर जेको ॻाल्हि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां जेके शरीयत जा मसइला हूंदा आहिनि, जेके मसइला क़ुर खां साबित हूंदा आहिनि ऐं जेके मसइला हदीसुनि खां साबित हूंदा आहिनि। कंहिं बि साथी जे ज़हन में इहो मसइलो न ईंदो आहे न, या उन कॾहिं ज़िंदगी में ॿुधो ई न हुयो, त उहो फौरी तौरु चवंदो आहे यार असांजे जेके पेश इमाम जो न उहो ज़हन हाणे को कमु नथो करे। हाणे ईअं न चवंदो यार इहो ज़िंदगी में मसइलो मां ॿुधो ई न आहे, कहिड़ी ख़बर, मूंखे कहिड़ो इल्मु, मूंखे कहिड़ी ख़बर। हाणे ठीकु आहे, मुंहिंजी ज़हन जे अंदरि इहो मसइलो न आयो, हाणे साईं खां मां तहक़ीक़ वञी करे कयां थो, तहक़ीक़ बिल्कुलु बि न कंदा, फ़तवा ॾेई छॾींदा साईं खे मसइलो इहो जेको आहे न बयानु ठीकु न कयो अथई। मां काफ़ी टाइम अॻु में ॻाल्हि कई हुयमि त चाची सां निकाह थी सघे थो, चाची सां उनजो रीज़न बयानु कयो हुयमि त चाची सां निकाह थी सघे थो, पर कहिड़े तरीक़े सां, उनजे लाइ मां रीज़न बयानु कयो हुयमि त चाची तव्हांजी मासी न हुजे। बाज़ औक़ात चाची मासी थी वेंदी आहे। तव्हांजे अबे जंहिं माई खे वरितो, वरी तव्हांजे चाचे उनजी भेण खे वरितो, त हाणे माउ जी भेण सिधो वरी चाचे जे निकाह में आई, त हाणे तव्हांजी चाची मासी थी वई न। मां ॿुधायां न, चाची जेकॾहिं मासी आहे त निकाह न थींदो। चाची जेकॾहिं अगरि तव्हांजी रज़ाई माउ आहे, यानी चाची तव्हांखे खीरु पीआरियो आहे, बाज़ो ईअं थींदो आहे त तव्हांजी उमिरि हूंदी आहे नंढी बिल्कुलु, तव्हांजी चाची जेको आहे वॾी हूंदी आहे, उन शादी अॻु में ई थियल हूंदी आहे, पोइ नंढा में चाची तव्हांखे खीरु पीआरींदी आहे। ॿुधायूं त उन सूरत में बि चाची सां निकाह न थींदो। ऐं टीं सूरत इहा बयानु कयमि त जेकॾहिं चाची तव्हांजी रज़ाई भेण आहे, चाची तव्हांजी रज़ाई भेण, चाची जो माउ जो खीरु तव्हां पीतो हुयो कंहिं ज़माने में, हाणे चाची जी माउ जो जीअं जो खीरु पीतो त हाणे साईं चाची त भेण थी वई न। ॿुधायूं त इन सूरत में बि निकाह न थी सघंदो। बाक़ी इन सूरत खां अलावा चाची सां निकाह थी सघे थो, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। छाजे करे इहो रिश्तो क़ुर हकीम हराम बयानु कयो ई न आहे। क़ुर हकीम मुकमल डिटेल बयानु कई त तव्हांजी माउ तव्हांजे मथां हराम, तव्हांजी भेण तव्हांजे मथां हराम, तव्हांजी मासी तव्हांजे मथां हराम, तव्हांजी पुफी तव्हांजे मथां हराम, तव्हांजूं नानियूं जेको आहे तव्हांजे मथां हराम, तव्हांजूं ॾाॾियूं तव्हांजे मथां हराम, हदीस जे वास्ते सां। कुझु जेको आहे रिश्ता हुरमत जा जेके बयानु कया आहिनि न, उहे हदीस मां थियल आहिनि, ऐं कुझुनि खे क़ुर हकीम जेको आहे बयानु कयो आहे। क़ुर हकीम वरी इहो बि फरमायो त जेकॾहिं अगरि तव्हां कंहिंजो खीरु पीतो आहे उहा बि तव्हांजे मथां हराम, ऐं जंहिंजो तव्हां खीरु पीतो उनजो धीअरूं बि तव्हांजे मथां हराम। हाणे क़ुर हकीम इहे रिश्ता हराम करे हाणे बयानु कयईं त जेके बि दुनिया जा ॿिया रिश्ता आहिनि उन्हनि सां तव्हां निकाह करे सघो था। त हाणे ॿुधायो त इन में चाची जो लफ़्ज़ किथे एड थियो? बिल्कुलु न थियो। ग़लबन 1 लख जी तादाद में माण्हुनि मुंहिंजे मथां एतिराज़ु कयो। 1 लख, तव्हां चवंदो साईं 1 लख ते हिते वेठो ई न आहे। 1 लख जी तादाद में माण्हू चवंदो साईं हीअ कहिड़ी ॻाल्हि था कयो। पर हाणे इन ग़रीबनि कॾहिं शरीयत जो को मसइलो
ॿुधो ई न हुयो न, त इन जे करे चवंदा आहियूं त जेकॾहिं कोई बि मसइलो सम्झ में न अचे त फौरी तो रुजू मासां कयो, मासां नथा कयो त ॿिए कंहिं मौलवी सां कयो, उहो मौलवी तव्हांखे तकड़े में ॿुधाईंदो त हे मसइलो हीअं दुरुस्त आहे, हे मसइलो चाहे हे मसइलो हीअं दुरुस्त आहे। पर असां तकड़ में साईं वॾी जज़्बाती असां क़ौम आहियूं, हा बिल्कुलु वॾी जज़्बाती। मूंखे माक़बल में पोएं हफ़्ते में कंहिं साथी जेको आहे मैसेज कयो, साईं जेको आहे त मूंखे हिकु ॿ जुमो थी वियो, मां तव्हांजे मज़े में नथो अचां जुमो पढ़णु नमाज़ थी, मां छा ॾेखां न साईं तव्हां अजीबो ग़रीब ॻाल्हि कयो था। मां चयुमि ॻाल्हि इहा आहे त का ॻाल्हि क़ुर जे मुख़ालिफ़ वई, का ॻाल्हि हदीस मुख़ालिफ़ कई आहे, हाणे ॾिसो ज़हन इहो ई आहे। मां चयुमि का हिकिड़ी ॻाल्हि बि क़ुर जे मुख़ालिफ़ हुजे जंहिं खे तूं साम्हूं, मां सभु बयान त रिकॉर्ड थियल आहिनि, जंहिं खे तूं पेश करे मूंखे ॿुधा साईं हे जेकी तुंहिंजी ॻाल्हि आहे न, हे ॻाल्हि मूंखे बहितर न लॻी आहे। मां चयुमि बाक़ी यार ॻाल्हि इहो आहे त जेको फॉल्ट तव्हां में अंदरि घिरियल आहे न, जेको फॉल्ट के माण्हुनि जे अंदरि फाथल आहे न, उन फॉल्ट खे जेकॾहिं को पेश इमाम को साईं जेको आहे मुजीब रहमान पेश करे थो न, त पोइ हाणे तव्हांखे साईं मुजीब रहमान खां तवई लॻी आहे। मां अॻ में ॻाल्हि दुहिरायमि त कोई शराबी जे बारे में मां बयानु कयां न, यार शराबी जेको आहे न, शराबी जे बारे में हे वई आई आहे, शराब पीअंदो आहे त उन बंदे जे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे, व्याज को वठंदो आहे त उनजे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे, को बंदो ज़िना कंदो आहे त उनजे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। त हाणे अहिड़ा बयान साईं शिदत में त करणा आहिनि न, गुनाह खां खार त ॼाणणी आहे न, या ईअं चऊं यार शराबी वाह वाह माशा अल्लाह ॾाढो भलो थो कमु करे, तरक़ी ईंदी तोखे माशा अल्लाह माशा अल्लाह। हाणे इहा ॻाल्हि कंदासीं त तव्हां छा था ॿुधायो, छा था चओ त हूअं शदात कोट में हज़ार वियाजी, पर साईं मुजीब रहमान जे इन जेको आहे दाद ॾियण ते हाणे पूरो 1 लख बंदो शदात कोट जे अंदरि वियाजी थी वेंदो। गुनाह खां नफ़रत ॾियणी आहे न, हिकिड़ो फॉल्ट जेकॾहिं ॾिसो क़ौम जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आया न, त अलाह जे नबी ॾिठो क़ौम जे अंदरि फॉल्ट हुयो, कहिड़ो फॉल्ट हुयो, मुशरिक हुया, बुतनि जी पूजा कनि पिया, त फौरी तौर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिएक्शन उन्हनि जे बुतनि जे मथां खयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, हे सभु बातिल आहिनि, हे सभु बातिल आहिनि, इबादत जे लाइ अकेलो अल्लाह आहे। ॾिसो केॾो वॾो उन्हनि खे, केॾो वॾो उन्हनि खे जेको आहे ख़तरनाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमिलो ॻाल्हायो। हे 313 जेके बि हिते नज़र अचनि था न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे सभु बातिल आहिनि, इबादत जे लाइक़ु अकेलो अल्लाह आहे। हाणे साईं क़ौम बिगड़जी वई, बिल्कुलु बिगड़जी वई। हाणे इहे ई हुया जेके चवनि पिया त हिन पूरे हिजाज़ मके जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कोई इख़लाक़ वारो न आहे, नबी जहिड़ो को सचो असांजे शहर में कोई बि न आहे, नबी जहिड़ो को ईमानदार हिन पूरे शहर जे अंदरि कोई न आहे। हे हक़ीक़त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़ हुया, पर अल्लाह जे नबी जॾहिं फौरी तौर रिएक्शन उन जे माबूदनि ते कयो न, पोइ अची करे चवंदो यार हे कहिड़ी ॻाल्हि आहे, असां जेको आहे हिन नबी खे तस्लीम नथा कयूं, माज़ल असां तव्हांखे सचो जेको आहे तस्लीम नथा कयूं, पहिरियों सचो करे चुका। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी ॻाल्हि कई, जेकी उन्हनि जे दिलि जे मथां हिकिड़ो खंजर लॻण जे बराबरि हुई। छाजे करे त उहो फॉल्ट उन क़ौम जे अंदरि हुयो। छा हुयो साईं, फॉल्ट क़ौम जे अंदरि बिल्कुलु अंदरि घिरियल हुयो, पर हाणे साईं नबी अची करे उन फॉल्ट खे त साफ़ु कंदो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु बि इहो ई आहे त क़ौम जे अंदरि जेको फॉल्ट आहे उन फॉल्ट खे क़ौम खां कढणु, त अची करे जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फॉल्ट खे बयानु कयो त ॿुधायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तव्हांजे अंदरि फॉल्ट आहे। अची करे मक्का जे अंदरि इर्द गिर्द में उघाड़ा जेको आहे तवाफ़ कंदा हुया, मुशरिक जेको आहे न मुशरिक, उहो अची करे उघाड़ा जेको आहे तवाफ़ कंदा हुआ, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंतहा जहालत आहे। हुननि चयो त हे असांजी वॾी बुज़ुर्गी आहे, हे कांच लाहे करे खमीस लाहे करे हे तवाफ़ कनि, चए हे असांजी ज़बरदस्त इबादत आहे। त अलाह जे नबी फरमायो हे इंतहाई जहालत आहे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी टकर में ॻाल्हि कई, साईं टकर में जॾहिं ॻाल्हि थी न, हे मके वारा सभु जेको आहे बिगड़जी विया, हे दुश्मन थी विया, हे सभु बिगड़जी विया। हाणे कोई बि मूंखे हिते को जमायती दर्स ॾे, कोई मूंखे चए साईं साईं प्यार मोहबत जी ॻाल्हि कंदा कयो, हा साईं जुमिला अहिड़ा कढंदा कयो त जीअं माण्हू जेको ठरी पवनि। मां यकीन करे अहिड़ा मां जुमिला ॻाल्हाईंदुमि, माण्हू तव्हां ठरी छा पवंदो, मूंखे यकीन कयो हार पाराईंदव, तव्हां हार पाराईंदव। पर यादि रहे त पोइ हक़ीक़त खे बयानु तव्हां कुझु बि न ॿुधंदव, तव्हां हक़ीक़त खे ॿुधी न सघंदव। मां अहिड़ियूं तकरीरूं कयां जेको तव्हां बाज़ जमायती मुंहिंजे हथ चुमण ते अची वञनि,
मुंहिंजा हथ चुमनि, अहिड़ियूं मां ॻाल्हियूं कयां मिठियूं मिठियूं, बसि साईं कोई टेंशन आहे, इस्लाम में कहिड़ी ॻाल्हि आहे, नमाज़ पढ़ी ठीकु आहे, न पढ़ी त इंशाल्लाह सुभाणे पढ़जांइ, रोज़ा न रखी न कोई टेंशन न आहे, अॻिते हली करे रोज़ा रखिजांइ, हज न कई न ठीकु आहे, हाणे 500 मुंहिंजी जेब में विझ, 500 मुंहिंजी जेब में विझ, कोई टेंशन न आहे। जिहाद, हाणे हिते जिहाद जी ॻाल्हि ईंदी, हिते चङा भला साथी लड़ंदा, चवंदुमि जिहाद छॾे ॾे जिहाद खे यार, हे मुला माराईंदा, बम धमाके में असां उॾाईंदा या भला, हे छा आहे, मां इंतिहाई अहिड़ियूं ॻाल्हियूं कढा न, सभु जमायती चवंदा ज़बरदस्तु असांजो पेशवा मुजीब रहमान, ऐं जेकॾहिं असुली फॉल्ट ते चऊं, जेकी हक़ीक़त खे बयानु कयूं, चङा भला नाराज़ थींदा, ऐं थिया बि आहिनि, मूंखां थिया बि आहिनि। मौलाना मक्की साहिबु जेको हरम जे अंदरि जेको पेशमाम आहे, चाहे हरम जे अंदरि पेशमाम आहे, इंतिहाई उनजी ज़बरदस्त ख़िदमत आहे पाकिस्तान जो, इंतिहाई उनजी वॾी ख़िदमत आहे, जीअं हरम जे अंदरि वेही करे साम्हूं काबो आहे, हे वॾी सआदत अथव, काबे जे साम्हूं वेही करे हिते माण्हुनि खे मसइला ॿुधाया अथई, माण्हुनि खे हदीसूं ॿुधायूं अथई, पूरी ज़िंदगी 70 साल उमिरि तक़रीबन, यार हे का सआदत घटि आहे, हिकिड़ो बंदो 70 साल साम्हूं काबे खे बि ॾिसी ऐं हिते हदीस पढ़ाई, 70 साल उते वेही करे उम्मत जी इस्लाह कराई अथई, ऐं उम्मत खे सिधो रस्तो ॿुधायो अथई। उन वटि काफ़ी असांजा पाकिस्तान खां माण्हू वेंदा आहिनि, तमामु वॾा मौलवी वेंदा आहिनि, पर उनजो वास्तो वॾनि वॾनि कंहिं मौलवियुनि सां आहे। ऐं जीअं ॾिसो पाकिस्तान जे अंदरि मौलाना तारिक जमील साहिबु, उहो जेकॾहिं वञे थो उन सां ख़ुसूसी मुलाक़ात करे सघे थो, मौलाना फज़लुर रहमान साहिबु वञे उहो उन सां ख़ुसूसी मुलाक़ात करे सघे थो, बाक़ी मां ऐं तव्हां जहिड़ो मुश्किल आहे, छाजे करे असांजी उहा लेवल न आहे, उन्हनि जी वॾी ख़िदमत आहे, वॾी क़ुर्बानी आहे, त उन्हनि सां ई उहो ज़्यादा जेको मिलंदा आहिनि। उन वटि हिकिड़ो ईअं को मौलवी साहिबु आयो, अची करे वेठो, असां अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, मौलवी साहिबु ॿुधायो जेसीं मुंहिंजी बि तव्हांजी वॾी ख़िदमत आहे, मुंहिंजी बि वॾी ख़िदमत आहे, मुंहिंजी ख़िदमत इहा आहे त मुंहिंजे इलाइक़े में जिते मां इमाम आहियां, मां तक़रीबन 10-12 साल जेको ख़िदमत कई आहे, मुंहिंजे पूरे इलाइक़े जे अंदरि तमामु जमायती मां इंतिहाई जेको आहे मोहबत कंदा आहिनि, कोई बि मां नाराज़ न आहे, कोई बि मुंहिंजे मुख़ालिफ़ न आहे। ॿारहं बंदि करे छॾियो आहे, 12 बंदि करे छॾियोसि, जो कोई बि मुंहिंजे मुख़ालिफ़ न आहे, सभु मां सां मुतफ़िक़ आहिनि। ऐं अहिड़ी तरह मां 10-12 साल खां वठी करे मां उते जुमा बि पढ़ाईंदो अचां थो, ऐं माण्हुनि जी इस्लाह बि कंदो थो अचां। मौलाना मकी साहिबु उनखे ॾिठो, यार हैरान थी वियो, यार हिकिड़े क़िस्म जो मौलवी साहिबु आहे, अजीबो ग़रीब हिन ॻाल्हि कई आहे। उन ॾिसी करे चए घणा साल ख़िदमत, चए 12-13 साल मां कई आहे। पोइ ॾिसी करे चए पुट तुंहिंजी उमिरि नंढी आहे, पर मूंखे लॻे थो तूं ज़िंदगी में जेको आहे हक़ बयानु कयो ई न हूंदो। चए तूं हक़ बयानु करे अहिड़ी तरह सभु माण्हू तोसां मुतफ़िक़ हुजनि, पोइ ॿुधाईंसि। चए तुंहिंजी जेकी आहे ज़ात आला या ताबईन जी ज़ात आला। चए साईं ताबईन त उन्हनि साहिबनि खे ॾिठो आहे, का नंढी ॻाल्हि थोरी आहे, असां त साहिबनि खे ॾिठो ई न आहे। चए तुंहिंजी ज़ात वधीक या ताबईन? चए साईं ताबईन जी वधीक आहे बिल्कुलु। चए तूं ॿुधा साहिबनि जी ज़ात वधीक या तुंहिंजी? चए साईं साहिब हाणे केरु, जेके नबी आहे शागिर्द? पोइ फरमाइश भला साहिबनि जी ज़ात वधीक या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? चए साईं हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में त को मिसाल पूरी प्लेनेट अर्थ ते सॼी काइनात जेको आहे भरिजी वञे, पर नबी जे पेर जे हेठां जेको मिटी लॻल आहे उनजे बराबरि केरु थींदो? पोइ ॿुधाईंसि पुट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जी सरज़मीन ते आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान जे अंदरि केतिरी तासीर हुई? छा हिन पूरी काइनात जे अंदरि नबी जे इख़लाक़ खां मथे कंहिंजो इख़लाक़ हुयो? छा नबी जे लहजे खां वधीक कंहिंजो लहजो हुयो? छा नबी क़ुर ॿुधाए उनजे अंदरि तासीर घटि या तुंहिंजे ज़बान जे अंदरि तासीर वधीक? हुनजो साईं असांजा वॾा नंढा अहिड़ी तरह तमामु वॾा साहिबा सभु जेको नबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि जे हेठां क़ुर्बान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे कोई मिसाल थी नथो सघे। पोइ फरमाईंदो पुट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी एॾी वॾी आला ज़ात जॾहिं ख़िताब शुरू कयूं, हे पूरो मको जेको आहे मुख़ालिफ़ थी वियो। नबी हक़ीक़त खे बयानु कयो ऐं पूरो मको जेको आहे मुख़ालिफ़ थी वियो। तूं केरु थींदो आहे? तूं केरु थींदो? तूं चए थो 12 साल खां वठी करे हिकिड़ो जमाती बि नाराज़ न थियो आहे? या पोइ तूं जेको मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे
पब्लिक खे पंहिंजे तरफ़ माइल कयो आहे, तूं हक़ीक़त बयानु कई ई न आई। हक़ीक़त बयानु करे माण्हू तोसां सभु मुतफ़िक़ थींदा ई न। ऐं इहा हक़ीक़त अथव। हक़ीक़त खे सभु माण्हू न आहिनि खणंदा, चंद माण्हू जेको खणंदा आहिनि। क़ुर जी जेको आहे ॻाल्हि खे, अहिड़ी तरह हदीस जी ॻाल्हि खे सभु माण्हू मां सां मुतफ़िक़ थियनि, ईअं न थींदो। कुझु काफ़ी जेको आहे साथियुनि जे ज़हन में ॻाल्हि ईंदी, काफ़ियुनि जे ज़हन में ॻाल्हि ईंदी ई न बिल्कुलु। हे हिकिड़ो वॾो मिसाल हुन पेश कयो, जे इख़्तिलाफ़ थींदा रहंदा, पर ॾिसो न इख़्तिलाफ़ खे, इन क़ुर खे, इन हदीस खे खणी करे हलो, तव्हांजी मदद अलाह ऐं अहिड़ी तरह उन जो रसूल कंदो। अलाह जी तरफ़ां तव्हांजी मदद ईंदी। टेंशन न कयो, पब्लिक खे न लड़ायो कि यार हे जेको जमायती साम्हूं जेको साईं वेठो आहे, हे मां सां राज़ी थी वञे, अहिड़ी तरह हे बुरोई साहब मां खां राज़ी थी वञे, हे साईं ॿियो बुरोई साहब मां खां राज़ी थी वञे, मां अहिड़ा जेको आहे नरम नरम जुमिला ॻाल्हायां त सर पोइ मां हे मुकमल तक़रीर जेकी आहे न, पोइ मां तव्हांजे लाइ पियो कयां, पोइ त मां अलाह ऐं हुनजे रसूल लाइ न पियो कयां। हा, पर मूंखे तव्हां मां अॻ में बि ॻाल्हि कई आहे, यकीन कयो मेंबर ते वेठो आहियां, हिन पूरे मजमे मां कंहिंजो बि मूंखे टेंशन न आहे थींदो। तव्हांजो मां टेंशन छो कयां? हिकिड़ी जेकी हक़ीक़त आहे, मां हुन हक़ीक़त खे बयानु कंदो ईंदुमि, भले जेको साथी मुख़ालिफ़ थियनि त भले थियनि, हक़ीक़त खे बयानु करिणो आहे। ॾिसो, माण्हुनि जे अंदरि जेको फॉल्ट, शिरक जो फॉल्ट आहे, बिदत जो जेको फॉल्ट आहे, उन फॉल्ट खे कढण जी मां हमेशह कोशिशि इहा ई कई, यार इहो फॉल्ट हिन मां निकिरी वञे, हिन मां निकिरी वञे। ऐं सेम इहा ई कोशिशि जेको आहे सलफ़ सालीन जी हुई, इहा ई कोशिशि जेको आहे ताबाइन जी हुई, इहा ई कोशिशि जेको आहे सहाबा जी हुई, ऐं अहिड़ी तरह इहा ई जेको नज़रियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो हुयो। हे तमामु इंसान जेको गुमराही खां बची विया आहिनि ऐं सिधे रस्ते ते हली पवनि। त साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको आहे न, कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॾुखियूं ॻाल्हियूं बि हज़म करणियूं पवंदियूं आहिनि। हाणे ॾुखियूं ॻाल्हियूं छाॾे खां लॻंदियूं? अलाह माफ़ करे, जेकॾहिं अगरि मामे गीबत जो फॉल्ट आहे न, मामे गीबत जो फॉल्ट आहे न, कोई बि जेकॾहिं मौलवी साहब अगरि गीबत जे बारे में ॻाल्हि कंदो न, त इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न ईंदी। छाजे करे? इहो फॉल्ट मां में समायल आहे, इहा ॻाल्हि मूंखे न वणंदी। जेकॾहिं अगरि कंहिं बि बंदे जे अंदरि शराब जो फॉल्ट आहे, मां ॻाल्हि कंदुमि न, उहो चवंदो यार छॾे यार, साईं मूंखे ॾिसी करे शराब जी ॻाल्हि कई आहे, मूंखे ॾिसी करे ॿुधाईंदे हे शराब जेको आहे हे हराम थींदो आहे। अहिड़ी तरह कंहिं बंदे में ज़िना जो फॉल्ट ॿुधाईंदासीं, ज़िना बुरो फेल आहे, ख़राबु फेल आहे, अलाह ताला रोकियो आहे, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। त कंहिं बंदे जे अंदरि इहो फॉल्ट हूंदो, उहो चवंदो यार ॾिस साईं जुमे जे अंदरि डायरेक्ट जेको आहे मां ॾे फोकस करे इहा ॻाल्हि कई अथई, मां कंहिंजे तरफ़ कोई इशारो न ॾींदो आहियां। जेको फॉल्ट आहे उहो फॉल्ट ॿुधाईंदो आहियूं। फॉल्ट खे, बुराई खे हमेशह बुराई करे बयानु कबो आहे, गंद खे हमेशह गंद करे बयानु कबो आहे, ताकी माण्हुनि जी उन खां नफ़रत थी ऐं माण्हू उन गुनाह खां बची वञनि। नेकी खे हमेशह फज़ीलत ॾेई करे बयानु कबो आहे, नमाज़ी हमेशह उनखे फज़ीलत सां बयानु कबो, छाजे करे? ताकी माण्हू इन तरह माइल थियनि। तव्हांजे पहिरियों ॾिसो, हे सहाबा जी ज़िंदगी हुई, हे सहाबा जो तरीक़ो हुयो। पाणी पुट भरे ॾे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी जी पूरी ज़िंदगी इन ख़िदमत जे अंदरि गुज़री आहे। मको जंहिं टाइम फ़तह थियो, हे हिकिड़ो तमामु वॾो मौजूदो हुयो, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इब्तिदा में जेकी नंढी जमायत